अस्सलाम वालेकुम। ये है अरब लोग और हमें धमकियां दे रहे हैं, हमारा रोड ब्लॉक करके खड़े हुए हैं। ये देखो, हमने इससे पूछा क्यों इधर क्या करे, हमारा इलाका है, तो हमें रोक के हमारा बदमाशी हमारे आगे कर रहे हैं। इसका गाड़ी का नंबर है, ये गाड़ी का नंबर है, ये हमारे से बदमाशी कर रहे हैं। ये बंदा है हमारे से बदमाशी कर रहा है, ये हमें धमकियां दे रहा है, पुलिस की और हमें धमकियां दे रहा है। ये देखो मोबाइल। अस्सलाम वालेकुम। अॼु शाम जो 4 बजे लाइव वीडियो मूं हलायो। मुंहिंजो ऐं अरब हो या अरबनि जो को माण्हू हो जेको मूंखे धमकियूं ॾिए पियो ऐं लाइव वीडियो मुंहिंजी मोबाइल बि मूंखां फुरी वापसी, मोबाइल मूंखे वापसी बि ॾिनई, पर मतिलबु मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो ऐं मूंखे धक बि हुन हया हुआ। पोइ उन खां बाद में आउं चुप थी वियो। वरी वधीक 15 ते कॉल कई पुलिस खे, वरी पुलिस जी मूंसां राब्तो ई हो, पर उन खां बावजूद हुननि ॿी गाॾी घुराई। पर वरी आउं जिथे बीठो त मूं चयो ठीकु आहे तव्हां गाॾी घुरायो, 15 ते कॉल करे पुलिस थो घुरायां। त उन खां बाद में हे पुलिस वारा त कोन पहुता हुन टाइम ते, एतिरी में हे पंहिंजो अरब गाॾी खणी भॼी विया। मूं हुननि रोकियो, रोकण जी कोशिशि कई, पर हो कोन बीठा। उन खां पुठियां वियो थाणे ते एप्लीकेशन ॾियणु थाणे ते। पोइ वधीक उन खां पुठियां हींअर मूंखे कॉलूं अचनि पियूं ऐं कुझु माण्हू मूं वटि आया बि आहिनि त हीउ वीडियो तव्हां लाइव जेको हलाया इहो डिलीट करियो, सुठो थींदो तव्हांजे लाइ, न त तव्हांजे लाइ सुबुह जो मसइलो थींदो। हाणे इन मसइलो मुंहिंजे मथां सुबुह जो थींदो, उनजो ज़िमेदार उहे ई माण्हू आहिनि जेके मूंखे प्रेशराइज़ कनि पिया, जिन जे चवण ते अरब जिन ते रहनि था। हाणे वधीक मसइलो उन्हनि जो आहे, चओ मूंखे कुझु थींदो त आउं कंहिंखां ॾिजां कोन थो, न को कंहिंजे घरां थो थियां। बाक़ी इनखे मुंहिंजे रिकॉर्ड में रखियो वञे, मुंहिंजे जेको आवाज़ आहे हिनखे वॉइस खे बयान मतिलबु रिकॉर्ड में रखियो वञे ऐं मुंहिंजो वीडियो मूंखे डिलीट करण जी धमकियूं मिलनि पियूं। डिलीट करियो, न त तव्हांजे लाइ मसइलो थींदो। मसइलो करण वारो कंहिंजी ताक़त कोन्हे जो करे, वधीक इज़त ॾियण वारो अलाह साईं आहे। बाक़ी हिन वीडियो खे मुंहिंजे रिकॉर्ड में रखियो वञे। मूंखे धमकियूं पिया ॾियनि, बिल्कुलु मूंखे मुंहिंजे मथां प्रेशर हुजनि पिया, पर आउं हुननि जे चकर में न चवण में ईंदुसि। इंशाअल्लाह आउं कोन हुननि खां माफ़ी वठंदुसि। बाक़ी ग़लती हुननि जी आहे, पाण अची माफ़ी वठंदा। बाक़ी मूंखे इलाही प्रेशराइज़ कयो वञे पियो, धमकियूं ॾियनि पियूं मोतमार। बिल्कुलु न बयान खे रिकॉर्ड में रखियो। मज़लूमनि जो आवाज़ ज़ालिमनि सां मुहाॾो अटकाईंदड़ सुजाॻ न्यूज़ रतो दे।